मंजूर आकाश साहब जन के ज़िला दादू जो सदर आहे। दोस्तों असां वटि तमामु बहितरीन सिंगर भी आहिनि। हाणे मां गुज़ारिश कंदुसि असांजे महबूब जेको असां सां हमेशह वाह वेली हूंदो आहे, रांझण फ़क़ीर खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचे ऐं पंहिंजा हाल वसीला सेव करे ऐं दोस्तनि खे इंजॉय कराए। रांझण फ़क़ीर। इन खां पोइ रहमान अबरो बि असां वटि मौजूदु आहे, उनखे बि ॿुधंदासीं। अदाया टेबल लायो स्टेट टेबल। असां पंहिंजे महिमान ख़ासि खे गुज़ारिश कंदासीं, टाउन चेयरमैन शबीर अहमद साहब खे बि गुज़ारिश कंदासीं, सॼी संगत खे त असांजा सिंगर तमामु सुठा आहिनि, उन्हनि खे वेही कुझु टाइम ॾियनि त साईं यारनि जी महिरबानी थींदी। रांझण फ़क़ीर साहब खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचे।
मूंखे चई त खंड बि कोन्हे पती बि कोन्हे खपी जो वई आहे त वरी वती बि कोन्हे खंड बि कान्हेस पत्ती बि कान्हेस मां सम्झां थो ठोयो घर घाट अथसि हा हाणे मां सम्झो पक सां मुफ़्त जूं चांहियूं होटलुनि ते अदा पोइ ख़बर थी छा कई अच्छा जी चई त मिर्च मसाला खुटी विया अच्छा मिर्च मसाला खुटी विया अटे ऐं गेह जी वटी बि कोन्हे खंड बि कोन्हे पती बि कोन्हे खपी जो वई आहे त वरी वती बि कोन्हे कोन्हे हाणे खंड बि कान्हेसि पती बि कान्हेसि गेह बि कोन्हे पोइ कुटी वरी हाणे छा अॻिना छा चई वरी चई त वॻो बि हिकु आहे धोई पियो पायां छापणो कंदसि चई त वॻो बि हिकु आहे धोई पियो पायां पेर में जानी जुती बि कोन्हे खंड बि कोन्हे पती बि कोन्हे खपी जो वई आहे त वरी वती बि कोन्हे अरे कहिड़े क़िस्म जो कामरेड आहे जुती बि कान्हेसि मुंहिंजे ख़्याल में त पेर सिधा कोन्हनि उपता पेर थो ॿी वारी ॻाल्हि चए त माण्हुनि खे चवां थो वॾो माल वेंदो आहे माल वेंदो आहे धूड़ माल अथसि अरे जेके धंधा न ॿुधाईंदो माल अंगूठो छेड़ो बि घर में कोन हूंदो अदा माण्हुनि खे चए थो माण्हुनि खे चवां थो त माल वेंदो आहियां दर ते अदा कुती बि कोन्हे खंड बि कोन्हे पती बि कोन्हे खपी वई आहे त वरी वती बि कोन्हे यार ॻाल्हि मूंखे हिकिड़ी सम्झ में कोन थी अचे त तूं कामरेड जी ॻाल्हि थो करी अलाए जानवर जी ॻाल्हि थो करी अरे कामरेड यार कुतीअ सां कहिड़ो कमु इहो कामरेड चइबो अॻिना आख़िर में सफ़ा रोई पियो था ॿुधाइण यार मूंखे कोरनि ॻाल्हि पोइ मूंखे ख़बर थी छा चई छा चई चई त इर्शाद इहो हाल थी मुंहिंजो चई त इर्शाद इहो हाल थी मुंहिंजो जो पने शहर जे वॾे मुंहिंजी ॿुधी बि कोन्हे खंड बि कोन्हे पती बि कोन्हे खपी वई आहे त वरी वती कम जो माण्हू कोन्हे ॻाल्हि केरु ॿुधंदो सतयण वेंदो कूड़ बि हाणे केरु ॿुधंदो कुती बि कान थी ॿुधेसि ॿुधेसि वॾी महिरबानी मुंडी साईं जन ऐं सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद ॾाढी सुठी मज़ा हले पई खिलूं बि पिया वेठा एंजॉय बि कयूं पिया मीर सोबदार सईद बि असां वटि आयो मीर साईं अचो भला ॿ टे मिंट अचो हितां भिक मां तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में मीर सोबदार अली सईद चवंदा आहिनि त खिलण ऐं खिलाइण बेवकूफ़ फन आहे अॼु हिन घुटियल दौर में खिलण ऐं खिलाइण सां रूह ख़ुशि थींदो आहे ऐं राहत मिलंदी आहे असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी कल्चर में ज़िला सखर ऐं सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सूबा सिंध जे तरफ़ां हिन प्रोग्राम जश्न पाकिस्तान में हिकु खिल ऐं भोग जो बादशाह मीर सोबदार सईद साहब तव्हांजी भरपूर ताड़ियूं दोस्तो मीर सोबदार कंहिं बि तारीफ़ जो मोहताज कोन्हे को साईं जो हिकिड़ो ड्रामो हुयो पत्थर जा माण्हू ॾाढो सुठो ड्रामो हो मेंदली कलवड़ हुन में असांजो चाचो है असांजो पीर ऐं हुन सां गॾु डायरेक्टर असांजो वेठो आहे सैयद मनवर अली शाह साहब बि वेठो आहे तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ॿ दोस्त ॿिन्ही जी हीअ पोज़ीशन हुजे मथे ते वार ई कोन उठ जे कोॾे जहिड़ी टिकट हाल हवाल था वठनि हिक ॿिए खां बाबा इहो त अॻे त मां फर्स्ट क्लास हुजे शादी खां पोइ ईअं थी वियो आहे बाबा शादीअ जो टिकण सां कहिड़ो वास्तो अथई तोखे कहिड़ी ख़बर बाबा बसि पोइ तूं कमु टिकण सां कंदो हूंदे बाबा चाहे आहे चाह कोन्हे को चाहे आहे चाह कोन्हे चाहे आहे चाह कोन्हे को छेड़ो आहे ठाह कोन्हे को ज़ाल जूं कयां थो फरमाइशूं पूरियूं जीअरो आहियां साह कोन्हे को ज़ाल जी फरमाइशूं पूरो करे त पोइ जहिड़ो हूंदे साह काॾा हूंदी आहे भाउ वरी ॿी हालत ॿुध दिलासो ॾिनई त तोसां मिलां थी दिलासो ॾिनई दिलासो ॾिनई त तोसां मिलां थी आओ अॼु न सुभाणे चङो पोइ ॾिसां थी सॼी राति विहारे दिलासे जी धप ते सुबुह जो चयई त चाचा हलां थी तोखे बि कुझु थियणो नथो कोई फाटनि सां तो इश्क करी वेठो त पोइ तूं हीअं कर न चाचा न चवंदई त ॿियो मामा चवंदई बाबा इन हालत में तूं मूंखे मस्जिद जे दर ते टंगे छॾ ऐं लिखराए छॾ गुनाह कंदो त अहिड़ा थींदो बाबा तव्हां ॾिसी छॾियो सभिनी खे इहो मशवरो आहे त गुनाह कंदो त अहिड़ा थींदव
मीर साईं असांजे खैरपुर जे मीरनि जी आख़िरी निशानी आहे। हे ॼाओ कोन हो, भॼी आयो। ॼमण वारा पुट परे खां पधरा हूंदा आहिनि, अॿे वारी टिकिन बि ॾिसो था त गसी इस्त्री थी वई अथव। ऐं तव्हां बि ॼाया कोन हुआ, न बा तव्हांखे नंढे लाइ कुती खणी वई हुई। केरु खणी वियो बा? कुती कुती। मां सम्झो तूं चक पाए खणी वियो। और रड़ियूं पइजियूं भाऊ, जॾहिं कुती खणी वई साईं खे तेॾी महिल रड़ियूं पइजियूं, कुती 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 इहा थी वञे इहो बा। बसि ॻोल्हे असां अमरा खे तयारु कयोसीं, हाणे पाले वॾो कयो अथसि, हाणे वेठा। वॾी महिरबानी मुंहिंजा अबा जो तो पालियो असांखे। डॉक्टर असांजो आफ्ताब सुगरो साहब बि वेठो आहे, ॿी संगत। वाह वाह। सभु कामोरा वेठा आहिनि, पर तो जहिड़े पीउ खां माण्हू ॿुॾी मरे त उहो सुठो आहे। हा जेकॾहिं हा भट्टीकारी एस भट्टी असां वारो एस भट्टी इहो एॾे हिंगे कुट में पियो हूंदो। सवेर ॾिसे बि स्टेज ते बीठो ॼण हिंगर ते कपिड़ा टंगिया पिया। सही सही। ॿ दोस्त हाणे ॿुधायो तव्हांजा, मां शुरू कयां। मां तो ॿुधायां, पाए सूट सोड़ो तो सीटियूं वॼायां। अञा बि चओ था मुड़ुस माण्हू न आया या न आया भाऊ? अबा वरी ॿीहर ॿुधाए, पाए सूट सोड़ो। जंहिंखे सूट हुजे पातल उहो दिलि में न करे। पाए सूट सोड़ो तो सीटियूं वॼायां, अञा बि चओ था मुड़ुस माण्हू न आया। हिन खां वधीक चङो कमु को आहे, स्कूलनि कॉलेजुनि में कापियूं करायां, अञा बि चओ था मुड़ुस माण्हू न आया। यार हिते त वॾो शाइरीअ जो मुक़ाबिलो लॻो पियो आहे, मां बि भला हिकिड़ो शेर भला हणां। तूं को किथां जो पिटियल शाइर हेॾे पैदा थियो वरी? दरियूं खोल प्यारा, दरियूं खोल प्यारा। अबा ॿुधु साईं। दरियूं खोल प्यारा, दरियूं खोल प्यारा, मराठी मराठी दरियूं खोल प्यारा। अबा आहे त मर्द पोइ मराठी मराठी छो थो करे? यार तुंहिंजे पेरनि जी धप मारे छॾियो आहे, दरियूं खोल प्यारा, दरियूं। मुंहिंजे अखियुनि में लुड़क ॾिसी तूं हैरान न थी। मुंहिंजे अखियुनि में लुड़क ॾिसी हैरान न थी। चो त मूं यार ताज़ा बसर वठिया। बस उस्ताद नहीं तो कच्छ वठ। खप ई कोन ई शहर में का वज़न पर आखिरी वज़न भला आखिरी वज़न। हिकिड़ो मां बि ठोकियां तोखे शेर। सोना तुंहिंजी वाट थो मां ॾिसां वात पटे। सोना तुंहिंजी वाट थो मां ॾिसां वात पटे। अची हेकर मिल तूं मूंसां पोइ मुंहिंजो भाग खटे। जीअं कुतो थांव चटे तीअं तुंहिंजा चपड़ा मां चटियां। अरे तव्हां पंहिंजी का त कुता थांव त चटनि था त खाई अरे उछले था छॾियो, शर्म कोन थो अचे? बाबा शुकुर कर जो कुता थांव था चटनि जे मीर मूं हथु कढियो मैं त चॾा चटींदो ई अचे। पोइ यार असांजो कमज़ोर थी वियो। मूं राहे उल्फत में कदम रखियो ई न। राहे उल्फत में कदम रखियो ई न। कबर में रखने जा मरण ते त पियो रखने कॾहिं न कदम ते छो त मुंहिंजे पेर में लिफ आहे। हलो सही वॾो फटियल तूं। हिन जे पेर में लिफ, तुंहिंजे पेरनि जे जोराबनि में धप। मां वञा काॾे पोइ ॿई हिक ॿिए सां मुंहुं जो त मां परे थी बीहां। 5-5 रुपया ॾियो था बीह रहो असां सां गॾु। बाबा 5-5 रुपया कोई बदनाम भरियो वेठो आहे वट करण जे लाइ। साईं मनोहर शाह साहब ऐं दोस्तनि सभिनी लाइ साईं मिठो। हाँ हाँ वाह वाह। छा थियो? खैर और उठाए दी को साईं। वस में हुजी त विसारे छॾियां। वस में हुजी त विसारे छॾियां। रात हुजी त धारे छॾियां। ओहो वो मनोहर शाह निसार शाह तूं अची या न अची तव्हांजी मर्ज़ी। बहरहाल मां त रस्ता सिंगारे छॾियां। वाह रे वाह, वाह रे वाह, वाह रे वाह। बाबा जे कॾहिं साईं न खोजे त पोइ मीर खे घोट करे था तोॾे मोकिलियो। न बाबा इहा चोरी जी शाइरी आहे। सिधी चोरी आहे। अहिड़ा घोट मोटा पदर कई आहे। अरे बाबा मां पंहिंजो आवाज़ थो ॿुधायां। सुथण मटाए पातम चढ़ी। इहा भाऊ ॻाल्हि कंहिं कढी? या तुंहिंजे घर वारी कढी हूंदी, ॿियो कंहिं कढी? तव्हां मूं कंहिं कढी हूंदी। लटा घर सुथण मटाए पातम चढ़ी इहा ॼाल्हि कंहिं कढी। मां 70 साल जो पोड़ो आहियां, ज़ाल धीअ खां नंढी। इहा ॻाल्हि कंहिं कढी? सफ़ा चुप थी वई, ॼणो सभु ईअं मारियल आहिनि। हा अॻिते मुंहिंजी गंजी टिकण ते खिले पई वेठी खंडी। तव्हां ॿाहिरनि खे हवाल थो ॾियां। तुंहिंजे गंजी टिकण ते मुंहिंजी गंजी टिकण ते खिले पई वेठी खंडी। इहा ॻाल्हि कंहिं कढी? हा कंहिं कढी? खुटी आहे। बाबा मुंहिंजी वॾी ज़ाल घर में घुमे पई जीअं में घुमे का मंडी। इहा ॻाल्हि कंहिं कढी? इहा हिन कढी हूंदी। अबा हे को तुंहिंजे आका मूं त कोन्हे जो हिन ॻाल्हि कढी।
काथे न काथे चौपर वांगुरु खटल पियो हूंदो बाबा अञा मोटे न जा घणा कुझु हिननि जी मां हींअर ॻाल्हि कढी मां सिर्फ़ु माइक छॾे ॿुधी हिकिड़ो बगुच खोलेस बटी हाँ? हिकिड़ो बगुच खोलेस बोलियो हा खोल बसि हाणे मीर हाणे हुनखे छा छा मीर आहे त माण्हू आहे मीर आहे त भला छा आसमान तो कोन लही अहिड़े ख़बर अथव त बाबा तू मूंखां ड्रिजू न मां सुवारी करे खैरपुर ताईं तो उते थोड़ी चढ़ियो हलंदुसि तूं त बाबा इहे फूकड़ा में उॾामी त तोखे सवारी कहिड़ी ज़रूरत आहे उॾार नी उॾार तो आई घुमंदो फिरंदो वता सिधो समझे ताड़े हलियो वञा बाबा तव्हां ॿई उॾंदव कोन तव्हां ॿिन्ही खे मां गिरी खणी रेल जे बंद ते थो वेहारे छॾियां तिरकी वञी ॻोठ पियो अचे पर इहो सौदो सही आहे इहो सौदो आहे त पोइ मां टीटी ॾेखारियांव न टीटी ॾिठो टीटी जो हिकु वारो बूथ टीटीअ खां घटि न आहे छा बूथ टीटी बसि यार हे मुछुनि खे तेल ओ मीराणी चवंदा आहिनि उहो मीरा न साईं बग पखी मां माण्हू थियो उहो हे न आहे हिननि जा वॾा असांजा वॾा हा, हे नंढो आहे जेके मीरनि जा ख़िदमतगार ओ छा ॻाल्हि हिते हाणे हिते अचो न हिते अचो बसि रुगो मुंहिंजो रंगो चओ बाक़ी हुकारा हाय हाय दोस्तों हा ये प्रोग्राम पाकिस्तान के जश्न जो तव्हां सभिनी खे लखे मुबारक हुजनि काफ़ी सारा असांजा आर्टिस्ट दोस्त फनकार वेठा आहिनि जेके वक़्तु वक़्तु सां पंहिंजे चेहरनि खे बुकूं आणींदा थाका पेश कंदा वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी थैंक यू करी वॾियूं महिरबानियूं आशिक ज़ार पियाक वेहो ॾिसी विस्कनि घणो कड़े ऐं कातुनि जा हमेशह हेराक लगन नव लतीफ़ के फना थिया फिराक तोड़े चिकन चाक तब आ नसल नाम सां मां मोहम्मद अली सुमरो खे गुज़ारिश कंदुसि त हू असांजे अरडे बेबाक ऐं मोतबर दोस्त मुनीर अहमद दयो साहब KTN काविश जे रिपोर्टर के अजरक जो तोहफ़ो पेश कंदो एहसन अली चडर साहब जन के गुज़ारिश कंदुसि त हू असांजे महबूब दोस्त हाफ़िज़ अब्दुल्ला चाचड़ साहब जन के अजरक जो तोहफ़ो पेश कंदा दोस्तों मैं गुजारिश कंदो सुमेल अली कलवड़ साहब जन के तो सरदार डॉक्टर आफ्ताब हुसैन सुमरो साहब जन के अजरक जो तोहफ़ो गिफ्ट कंदो उमेद अली कलवड़ साहब एक दफ़ो ॿीहर महबूब मां मुझो कांधी यारत जाए देर हुजे दफनायण में बेली थोरो तरस जाए रवदा खान लय अज़ीज़ भली तू न रोय जाए लोड़ अची लट जाए पिरी पंहिंजे पेरनि सां मेहरबानी हाणे भाउ शफ़ीक लोंडो तव्हांखे कलाम ॿुधाईंदो दोस्तों घटि में घटि ताड़ियुनि जी दात ॾींदा हलो जेके दोस्त फनकार आहिनि हिकिड़ो शहर जंहिंजे नंढे भाइनि जी हुई तोखे छो पाण कई अची प्यार मूंखे जे नंढे भाइनि जी हुई तोखे छो पाण कई अची प्यार मूंखे मूंखे ॾुखियो ॾिसी न सहंदो हुए हाणे तूं ॾुख ॾिए थो हज़ार मूंखे हाणे तो बिन कीअं चवंदुमि शफ़ीक खण पिस्तौल थी मार मूंखे नवा नवा साल हा नवे नवे जोड़ हन पैसा भी जाम हा खपेंदा भी खोड़ हम
नवा नवा साल हा नवे नवे जोड़ हन पैसा भी जाम हा खपेंदा भी खोड़ पैसा भी जाम हा खपेंदा भी खोड़ हम मिस्र में छा तो जुदाशे चार साथी होंदे हन होटल ते वेंदा हम जंग जंग ते चर हुकुम हलंदा हम चाह बदला रुगी कुकुड़ दे बोड़ हम पुड़ो 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 चाह बदला रुगी कुकुड़ दे बोड़ हम पैसा भी जाम हा खपेंदा भी खोड़ हम रोज रोज नवे मैं वगे घिन देंदा हम मग ते पंजा हम सौदे छुड़ंदा हम भेड़ा मेरा सऊदी हज कमाए किरोड़ हन पुड़ो 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 भेड़ा मेरा सऊदी हज कमाए किरोड़ हन पैसा भी जामा खपेंदा भी कार ते आंदा हम कार ते वेंदा हम यार को भी कार ते पूजंदा हम चार साथी मैं को भी घर वेंदा छोड़ हम पुड़ो 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 चार साथी मैं को भी घर वेंदा छोड़ हम पैसा भी जामा खपेंदा भी खोड़म पैसा खुटा आशिक सुना से पैसा भी खुट गया मोह मोड़ गए सब शफीक को यार कर सारे छोड़ गए सब उधार न देते कहीं 10 रुपये लोड़ हम उधार न देते कहीं 10 रुपये लोड़ हम पैसा भी जामा खपेंदा भी खो अदा फैसलो आवाम कंदी त ही मोबाइल कंहिंजे नाले ते जंहिंजो ख्याल आहे मामो वज़ीर पिताबी उहे हथ मथे कयो अदा शफ़ी वॾी महिरबानी ही मोबाइल अली मुराद जतोई सर्दी मंडी सदर खे गिफ्ट कई आहे उहा मां गुज़ारिश कंदुसि सदर सर्दी मंडी अली मुराद जतोई खे त पंहिंजे हथनि सां अची भाउ खे मोबाइल जो तोहफ़ो गिफ्ट करे अदा दोस्त ताड़न सां इहो ॿुधाइनि त शफ़ीक खां हिकु ॿियो कलाम ॿुधूं संगल कोई रुठा मना दे यार उकूड हजार दसा जे हा चक्कर हिकु बार उकूड हजार दसा कोई रुठा मना दे यार आशिका तो खेलते नहीं था मैं उकूड ठा नहीं खेल दे ना मुर्क कहीं ना मिल दे बस हिकड़ा दे लेता कार रुपया 1000 दसा जे हा चक्कर हिकु बार रुपया 1000 दसा कोई रुठा मना दे यार ए गाल को मना ले फल गोठ में नाले बस मैं ना घूमे जरवार रुपया 1000 दसा जे हा चक्कर हिकु बार रुपया 1000 दसा कोई रुठा मना दे यार फल सारी उम्र दे सूरे अख शफीक में को मंजूर है बस मैं दा सदावे यार रुपया 1000 दसा जे हा चक्कर हिकु बार रुपया 1000 दसा कोई रुठा मना दे यार केक खाइणो ई आहे तव्हां हेॾो चोरा हितां बि हो तूं हेॾे आ अदा तूं हितां हूंदी साईं केक खाइणो ई आहे त हथ पोइना हथ न आहे हिनखे लाहिणो वात सां खाइणो आहे जेको दोस्त केक वधीक खाईंदो टाइम आहे हिनजो 2 मिंट 2 मिंटनि में जेको केक वधीक खाईंदो ही मोबाइल असांखे मार्केट कमेटी जे चेयरमैन मोहम्मद आरिफ कोराई साहब जे तरफ़ां गिफ्ट थियल आहे ही मोबाइल उन दोस्त जे नाले कंदासीं मां 3 ॻणींदुसि मुक़ाबिलो शुरू थींदो अदा हथ जो इस्तेमालु न कंदो हा ढोलक बि हलंदी रहंदी 1 2 3 तालियूं दोस्तों
तव्हां हेॾो लाइन में बीहो लाइन में अदा टिशू पेपर ॾियो टिशू पेपर ॾियो दोस्तनि खे टिशू पेपर ॾियो अदा मां गुज़ारिश कंदुसि मोहम्मद आरिफ कोराई साहब खे त स्टेज ते अचनि ऐं ओकी फ़ैसिलो भाउ कंदो साम्हूं कंहिंखे पिया अथसि त कंहिं वधीक खाधो आहे हीउ मोबाइल उनखे गिफ्ट थींदो अदा कहिड़े दोस्त सां वधीक खाधो आहे परियों दोस्त साईं जो नालो सजाद अली कलवन साहब हीउ मुक़ाबिलो खटियो आहे प्रेस सेक्रेटरी घोटकी सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन हीउ मोबाइल पंहिंजे हथ सां अदा फोटो वठियो स्कूल में मैं मोबाइल तो में पढ़ायो भी हूंदो आज तो मोबाइल जगह पढ़ी आयो हाणे पुट इहो ॿुधाए एबीसी ॿुधाए एबीसी ॿुधाए मूंखे एबीसी अरे हे कहिड़ी एबीसी आहे बस अरे मोबाइल हीअ कहिड़ी एबीसी पढ़ाए छॾी अथई ॿार खे इहा एबीसी आहे अब थोरो मथे मां चयो माए पुट त एबीसी पढ़ी ॿुधाए एबीसी अल्लाह एबीसी हे मोबाइल मां ख़ुशि हुयुमि त मां प्रिंसिपल आहे मोबाइल क्लास हलाए थी वाह जो क्लास हलाया अथई पुट ॾिसो इहे तंग न कर मांगे शाबाश एबीसी पढ़ी ॿुधाए पुट एबीसी एबीसी रोइण जे लाइ न चयो आहे पंहिंजा पीउ तोखे चयो आहे त एपीसी पढ़ी ॿुधाए एपीसी एपीसी पढ़ एपीसी हाँ एपीसी पढ़ कॾहिं रोए थो कॾहिं खिले थो कॾहिं उछले करे थो या कहिड़ी एपीसी आहे मूं मन वाह जो एपीसी पढ़ाई आहे मूं मन तो अब उठी तोखे चयुमि त हाणे एबीसी तो पढ़ी मां प्रिंसिपल खटियो खाधो त मुंहिंजी स्कूल हले थी सिधो थी हिते बि हाणे इहो ॿुधाए ए छॾे ॾे ए सिर्फ़ु ए ॿुधाए बीएमसी ख़तमु कर वो जमालो मोबाइल की शादी आ जय बुधा अरे कैसा पिक्चर शादी कराई थी मोबाइल की शादी आ हो जमालो तो लो हो जमालो तो हाणे मां हिकु दफ़ो ॿीहर एस भट्टी आरफ सुमरो जनरल सेक्रेटरी तालको मीरपुर सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के गुजारिश कंदुसि त हू पंहिंजो अची एटम पेश कनि एस भट्टी आरफ सुमरो साहब इन खां पोइ असांजे महिमाननि जूं तकरीरा में थींदियूं मथां झंडे फड़काई केक कटाई जी रस्म थींदी हेलो या खुदा तू मूंखे कहिड़े इम्तिहान में वठी छॾियो मुंहिंजो औलाद घर जी ख़राब थी वियो कहिड़े लोहनि जी सज़ा ॾिनी तो हिकिड़ो कोकड़ो हिकिड़ो मवादी थियो अदाकार तुझे बार-बार मुझे अफ़सोस उनके सही बात और मुझे मालिक ये मुझे गुलन जो बार-बार मुझे बोला मुझे तुझे गरीब मालूम पेनाम अरे जनाब बड़ी गाल तो बता
किथां किथां थुकूं चटींदो हिते पहुतो ई घर खां उतां छिका जा पोइ पंहिंजे साहब जो सदका ॾेई पंहिंजी हयाती हाराए आहिनि बाबा उन मरंदड़ मोरनि जूं ॿाहिरियूं ॿार जा मुख मुंहं ते मले पिटे पार कढी सूह ते लहण करे मातम करे रहियो आहिनि बाबा मातम करे रहियो आहिनि बाबा मैं घर में पैसन पकिन जा लाश रामन का लगन का निका बाबा उनके तारे जा लाश लाते लगते नजर आया बाबा बाबा तरजी तत्तल मारी थे पानी जे पुड़े पुड़े लाइनो बाहर तरसते रहा बाबा मारू मारू चलन जा वटना साथे वारी जी से ते मुक्त थी वयो बाबा वो एक पासे का बना देख लेता तभी बसे असेंबली के फ्लोर पे हम के हक में अर्ज करते एवं तालियों जा रहा हुआ बाबा बाबा ये तालियों मजलूम जी मैं तुमसे मजाके टटोलते लगो बाबा टटोलते लगो तर है ताक ताक दे अतन जापा मैं तुझा पेड़ लगा पाया है पर मुझे इन जिंदगी कर बना जाओ के डारो केर लिखे केर सुने केर चे बाबा केर चे बाबा बाबा मुझा पुत्र बाबा ये तो बची दिल थोड़े चक्की मुझा पुत्र यार मुझ संभुत हो जो रात चले हो पिघले औलाद आप मुझो निभा दो औलाद आप मुझो पर यार मुझे महसूस होता है तुझे अंदर में दर्द दुखी तो शाबाश मुझा पुत्र शाबाश पहले तो मैं जो दुआया चले ना मुझे ही डायलॉग के वड्डी स्क्रीन ते आयो तमाम जो मत मुझे दू बाबा नखला नत दे कर दे अदा करे जो यो ज़ौक़ शौक़ यो भूत पाजी मथे ता लाए छॾ दोज़ख जो काज पण बे दोज़ख जो काज दोज़ख जी धमकी मुझे न खेरे जन जो ईमान कच्चो है कमजोर हो जाए असी वतन जा सिपाही वतन खातिर मरी पे सघूं था तुम्हारे भी सघूं था मुझे कसम है पाक सरजमीन जी हवाउन फिजाउन ऐं घटाउन जो जेकॾहिं मुझे मुल्क ते अल्लाह न करे को बुरो वक्त आयो तो मैं सिर सा कफन बधी दुश्मन जो सिर उड़ाए छॾींदुसि छोते ही पाकिस्तान है हितां जूं मायूं पंहिंजे पुटनि खे वतन खातिर मरण मिटण मेणो ना आहिनि समझंदियूं फखर समझंदियूं आहिनि फखर याद रख मुदी तू जे देश ते गिदड़ खपजियूं थोड़ी तुझे इन देश के एक भोगड़े साड़ी रख करे छड़ियो ऐ तो वरी हलो ही ईमान इस्लाम जी सलामती रखंदड़ फौज सल अटक हट हट सा रत्ती रत्ती सा न मिलंदई यार बागारा के रहो यार सच्ची गाल न पुछी तो तुझा ये जज्बाती डायलॉग बुधी अज तो मुझे एहसास थी होता है वाकई तू मुझे सच्चो पुत्र है पोल यार थी दुस ना गुजारिश कर बाबा ऐं मूंखे हिन ॻाल्हि जो एहसास थी वियो त
तोखे कंहिं न कंहिं मंज़िल ते पहुचायां ऐं मंज़िल उहा आहे तोखे पाक आर्मी में भर्ती अरे ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं तूं बुणंदे बुणंदे दुश्मन सां शहीद थी वे अमर थी वेंदे अमर बाक़ी यार ॻाल्हि ॿुधायां असांजे हिन सिंधी मीडिया में सिंधी अदाकार जो को क़दुरु कोन्हे सम्झी हले थो हले अरे आजादी जा सेन हणी मुंह लाथा तो गुलामी जा ही गीत हुआ या जादू हुआ जंजीर टुकड़ा आई अमन जा सब मोती समझी चूडन था गोड़ा मुझे दामन जा पाकिस्तान जिंदाबाद हले आप पुत्र में विषय में ठाकुर